अवामी न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे खिपर में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो तालका अस्पताल वटां 3 ॾींहंनि अॻु पुरसरार नमूने गुम थी वियल 11 क्लास जो शागिर्द ज़ाकिर जट जो पतो पइजी न सघियो। संदसि वारिस परेशान आहिनि। वधीक तफ़सील लाइ पेश आहे खिपरे खां अवैस कुंवर जी ही रिपोर्ट। तालका अस्पताल खिपरो वटि 3 ॾींहं अॻु पुरसरार नमूने गुम थी वियल 11 क्लास जे शागिर्द मोहम्मद ज़ाकिर वल्द मोहम्मद रमज़ान जट जो पतो पइजी न सघियो। शागिर्द जे गुमशुदगी ते सिंधुस वारिस सख़्त परेशान आहिनि। परीं खां ॾींहं में 1:30 बजे का लापता है। रिपोर्ट असां दाख़िल कराए छॾी आहे। शक ऐं अगवा जो ॿियो शक असांजो कंहिं ते कोन्हे। पाण आहियां ऐं मीडिया जी रिपोर्ट अचण खां पोइ असीं रसिया आहियूं त 3 ॾींहं खां ज़ाकिर 17 साल गुम लॻो पियो आहे। असांजो मुतालबो आहे SSP सांगड़ खां SHO DSP खां त इहो सुस्त रुस्तारी खे छॾे, जेको हमेशह पुलिस जी हूंदी आहे उनखे छॾे करे ऐं हिनखे बाज़ियाब करायो वञे। गुम थियो आहे ऐं किथे आहे त हिनखे ॾिठो वञे त किथे किथे विया आहिनि त उनजी जांच कई वञे। ऐं उन खां पहिरियां बि हिकिड़ो वाक़ियो थियो आहे त असांजो इहो मुतालबो आहे पुलिस खां त उहे बाज़ियाब कया वञनि, जेको पठाण उनखे खणी विया आहिनि हिकिड़नि खे ओॾारनि बिरादरी जेके, त उहे बि बाज़ियाब कराया वञनि। पुरसरार नमूने गुम थियल शागिर्द जे वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि जो चवण त SSP सांगड़ वाक़े जो नोटिस वठी शागिर्द जी बाज़ियाबी लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। अवैस कुंवर, अवामी न्यूज़, खिपरो।